لو أن أهل الكتاب آمنوا واتقوا لكفرنا عنهم سيئاتهم فلأدخلناهم جنات النعيم لو أنهم أقاموا التوراة والإنجيل وما أنزل إليهم من ربهم لأكلوا من فوقهم ومن تحت أرجلهم منهم أمة مقتصدة وكثير منهم ساء ما يعملون يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك فإن لم تفعل فما بلغت رسالته الله يعصمك من الناس إن الله لا يهدي القوم الكافرين قل يا أهل الكتاب لستم على شيء حتى تقيموا التوراة والإنجيل وما أنزل إليكم من ربكم وليزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا فلا تأس على القوم الكافرين إن الذين آمنوا والذين هادوا والصابئون والنصارى من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلا خوف عليهم ولا هم يحزنون اللهم صل على हदीस पाक में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो अल्लाह ताला तो फरमाए तो इन्नमा अर्ज़ाक़ुहुम आमालुहुम इन्हनि माण्हुनि जा रिज़्क़ इहे ठहनि था संदन अमलनि मां इहो लफ़्ज़ आहे वॾो लफ़्ज़ आहे ॾाढो जीअं पोखूं पोखबियूं ज़मीन भली हूंदी त फसल चङो थी वियो ढिली हूंदी त घटि पर जेकॾहिं वरी हुन में भाण विझिबो गुॾ रिबी पाणी जो सायो कबो हा हिते फसल ज़ोर वठंदो माना इज़ाफ़ी कमु ज़रूरु करिणो आहे दुनिया में जेको असुल खे वधाए छो त हीअ दुनिया आहे वाधारे जे लाइ हिन जो एॾो वाधारो आहे जो हली आख़िरत ते पहुचे ऐं जन्नत जे नेमतुनि खे हासिल करे एॾो वाधारो आहे दुनिया जे कमनि में हिन सावाद इहो माण्हू दुनिया में कमु करे करे कमाए ओ बंगला माड़ियूं लखापति बणिजी वञे हालांकि उहे माण्हू वरी ग़रीब भेद वेठो आहे त वीचारो मानीअ जे कम था चइबो त दुनिया वाधारे जी शइ आहे हुन माण्हू वधाए सघे थो त पोइ असांजा जेके रिज़्क़ आहिनि सॼी ईअं हुन में वाधारो अचे थो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा अर्ज़ाक़ुकुम आमालुकुम तव्हांजा रिज़्क़ आहिनि तव्हांजा अमल जेको चङो कमु जेतिरो कंदो ओतिरो रिज़्क़ वधंदो वेंदो जेको ज़िक्र कंदो ओतिरो रिज़्क़ वधंदो वेंदो पर हिन चङे कम में रुगो दुनिया जा रिज़्क़ न वधंदा पर आख़िरत जा रिज़्क़ बि वधंदा हदीस पाक में अचे थो त हिकिड़ो माण्हू जे करे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर 33 दफ़ा चए 34 दफ़ो चए ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हिम्मतु न अचे सघणी 34 दफ़ो अल्लाह अकबर चए तो 100 थी पियो पूरो 33 या 99 हिकिड़ो थियो 100 जेकर इहो पढ़े त पोइ छा थींदो हिन जे पढ़ण सां हिकिड़ा बाग़ ठहंदा जन्नत में हर वारी हर वक़्तु निमाज़ ते सुभान अल्लाह मां अहिड़ो बाग़ ठहंदो जो रुगो ख़ुशबूयूं रुगो इतरिया तीअं झंगलनि जा झंगल सुभान अल्लाह जा बाग़ वरी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जो पढ़ंदो त रुगो मेवन ऐं इज़ाउन ऐं ऐशनि जा बाग़ खाइण जा अल्हम्दुलिल्लाह ऐं वरी अल्लाह अकबर पढ़ंदो त ॿिन्ही क़िस्मनि जा बाग़ ख़ुशबू जा बि ऐं मेवे जा डबल हाणे तव्हां ख़्यालु करे ॾिसो घड़ी खां जे लाइ सम्झो मांजी त मूंखे त सम्झ में थो अचे पर तव्हां बि खणी सम्झो त चङो अथव थी वियो एॾा ॿेला बणिजी विया हुते हाणे ॾिसो त तव्हांजे इन लड़क बचनि न सम्झूं
एॾो गंज मिलियो तंहिंजी महिल त दुनिया वाधारे थी जाए तॾहिं फरमाइनि न मां अर्ज़ाकुम आमालुकुम तव्हांजा रिज़्क़ तव्हांजा अमल आहिनि जेतिरो तव्हां अमल कंदो ओतिरो रिज़्क़ मिलंदो तो हिते अलाह ताला आयत इहा ॾेखारी आहे तॾहिं इहो मज़मून मूंखे सम्झ में आयो आहे वलो अन अहलल किताब आमनू वतक़ौ ये इहे यहूदी ऐं नसारा मजूसी ईसाई ॿुध जेके बि आहिनि हिंदू इहे बि कंहिं हद ताईं अहल किताब में दाख़िल आहिनि छो त अहल किताब आम तरह चयो वेंदो आहे यहूदी ऐं नसारा खे तौरात इंजील आहे पर इन खां अॻु में बि किताब आया हुआ उन्हनि जी शोहरत कान्हे असां वटि तारीख़ कान्हे न त आहिनि किताब जेके ॿुध मज़हब जा आहिनि उन्हनि खे बि किताब मिलियो आहे ऐं जेके हिंदू मज़हब आहिनि उन्हनि ते बि इलाही किताब जा मज़मून आयल आहिनि हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मथां अलाह ताला ज़बूर नाज़िल कयो सारो मज़मून आया पर शेरनि जा शेर जा मज़मून जीअं शाह साहिब जो आहे रिसालो बैतन जो दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल ईअं थियो ऐं दाऊद अलैहिस्सलाम हुनखे पोइ सुर सां पढ़ंदो हो जीअं शाह जा बैत पढ़ंदा आहिनि पर दाऊद अलैहिस्सलाम जो आवाज़ एॾो सुहिणो हो जॾहिं शुरू करे त पखी मथो अची वलर थी वञनि पखी जा जानवर अचे ॻाट ॾेई ॾियनि नंदीअ ते जेकॾहिं बीही ऐं पढ़े त अॻियां पोइ नंदी सॼी बंदि सेट थी वञे पाणी न वहे उहो त हिंदुनि वटि बि अहिड़े क़िस्म जा शब्द उनखे शब्द चइबो आहे दोहिरे खे शब्द अहिड़ा आहिनि जिन में रुगो तौहीद आहे ऐं रुगो हुज़ूर सल्लल्लाहु जी तारीफ़ आहे हा इंडिया में हिकिड़ो डॉक्टर आहे जेको इन्हनि सभिनी जो कॉलेजनि जो तक़रीबन पुराणो माण्हू उस्ताद आहे उन हिकिड़ो मज़मून लिखियो आहे पोइ वॾा वॾा जेके उतां जा समझदार ऐं हिकिड़ा पादरी हुया चइनि माण्हुनि खे घुराए ऐं पोइ चई हे मां लधो आहे पंहिंजे किताबनि में हुन मुतालियो करे ॾिसो ॾिसी सही आहे तंहिंमें हुज़ूर जी तारीफ़ अलाह तबारक ताला जी तौहीद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ जेकी ताबेदारी हुननि जो बयानु पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अम्मा जे मुतालिक़ बयानु आहे ऐं इहो घणो अॻे इस्लाम घणो अॻे आहिनि किताबूं पुराणा आहिनि हिंदुनि वटि ऐं उनखे हिंदुस्तान में हुन शाइर कयो आहे पर जे इहो माण्हू उस्ताद न हुजे हा हिकु ॿियो हिंदुस्तान जो न हुजे हा ॿ ऐं टियों एॾो हिकिड़ो पुराणो मोतमद आहे जंहिंसां चइनि माण्हुनि गॾिजी हुकम कयो आहे ईअं बि न हुजे हा जो क़ौम जो हुन सां दिली एतकाद आहे त जेकर हुनखे कॾो को फांसी ॾियनि या मारा थियनि था करे नथा हुनखे विढ़नि नथा मजबूर थी पिया ऐं केतिरा हिंदू इन ॻाल्हि ते हाणे लॻी पिया आहिनि झुकी पिया आहिनि इन ॻाल्हि ते ख़ासि ॻाल्हि आहे सो मां तॾहिं अल किताब जी माना या कई सभु कोन अल किताब आहिनि कंहिं हद ताईं पर ॼण असांखे मालूम जो कोन्हे त इहा दावा करणु असांजी यकीनी दावा जीअं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ या अहिड़ी तरह यहूदी नसारनि जे लाइ दावा कयूं था त हिन किताब हुयो हिन जे लाइ दावा नथा करे सघूं बाक़ी क़ौमुनि ते अलॻि अलॻि नबीअ मोकिलिया उन्हनि जे पंहिंजा वही इलाही मोकिलिया ऐं उन्हनि जे मज़मून मोकिलिया हिदायत जा हाणे हिते अलाह ताला त सभिनी खे चैलेंज करे मुंहिंजो मतिलबु इहो त इहो जे तव्हां मुंहिंजो की ईमान हाणे विझो आहे न ईमान कहिड़ो त क़ुर वारो ईमान हाणे इहो आहे हाणे विझो आहे ईमान ऐं तकवा करियो हा छो त अॻियनि किताबनि जी तालीम क़ुर जी तालीम हिकु जॻह फ़र्क़ु कोन्हे तंहिं करे ईमान साॻियो ई हुई अलाह ते ईमान नबीअनि ते ईमान मलाइकनि ते ईमान किताबनि ते ईमान तक़दीर ख़ैर शर जी सभु रब ते उन ते ईमान आख़िरत ते ईमान इहो आहे ईमान बसि एतिरो आहे जेकर इहे माण्हू ईमान हाणे विझनि हा ऐं पोइ वरी तकवा कनि हा तकवा जी माना आहे त अमलनि जे अंदरि परहेज़ ग़लति ऐं सही अमल खे सम्झणु चङाई ऐं बुराई खे सम्झणु जाइज़ ऐं नाजाइज़ खे सम्झणु तकवा जी माना इहा आहे इहे पंहिंजे अमलनि खे बि दुरुस्त कनि हा त पोइ छा कयां मां अलाह थो फरमाए तौरात खे बि क़ाइमु कनि हा इंजील खे बि क़ाइमु कनि जेके अॻे नाज़िल थियो आहे उन्हनि तरफ़ जे पासे खां उनखे बि तंहिं करे मां इहो ॻाल्हायो त अॻे बि आहिनि कुझु हिते बि आहे मां बि चयो अलाह थो फरमाए त हुनजा रिज़्क़ जा दरवाज़ा तमामु ज़बरदस्त खोले छॾिया खाइनि हा मथां आसमान खां ओॾो रिज़्क़ अचे हा ऐं खाइनि हा पेरनि जे हेठां ज़मीन मुंहिंजो आसमान ज़मीन गॾिजी पिया हिननि जे ख़िदमत में जेकॾहिं इहे मुंहिंजी ताबेदारी कनि मूंखे मञनि परहेज़ कनि त पोइ रिज़्क़ आसमान ज़मीन खां अहिड़ो ॻाल्हाए विझां जो मुल्क रिज़्क़ थी वञे वेठा खाइनि पीअनि हा अलाह जी फर्मबरदारी कनि ईमान आणनि बसि काल कॾहिं न पई कान्हे हुननि खे कंहिं कम में सभु कुझु हिननि खे पियो मिलिया हिन उमत मुख़्तसिद आहे
अलाह फरमाए थो पर एॾो कमु त न कयूं जो आसमान ज़मीन हिन जे रिज़्क़ में ईअं हारजी पवनि, ईअं न थियो। छो त कम जो न कयो। मां अॻु में अर्ज़ु कई ॻाल्हि त माण्हू जे कम जो नतीजो निकिरंदो आहे। हिकिड़ो कमु वॾो थो करे त नतीजो वॾो आहे। हिकिड़ो कारीगर आहे काठ जी कुर्सी थो ठाहे हुनजा 200 था मिलनि, 500 था मिलनि। ॿियो वरी संदरी थो ठाहे वधीक अचे नथो हुनजा 8 रुपया मिलनि, 1000 रुपया मिलनि। कम ते वधा। मुस्लमान मोमिन जेकॾहिं कमु कंदो, अलाह जो ज़िक्र कंदो ऐं रब ताला जी फरमाबरदारी कंदो ऐं परहेज़ कंदो त अलाह फरमाए थो त एॾो कम आहे जो आसमान ज़मीन जे करे झुकी पवनि सफ़ा, ऐं पोइ एॾो रिज़्क़ हुननि खे मिले। पर के माण्हू आहिनि पर विच थरा आहिनि, हिते चोट ते न चढ़िया, आम तरह सां साल जी सारी क़ौम ईअं थिया ईअं थिया। हिन जो मिसाल बाक़ी थोरो अञा ॿियो सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। इहे ॻाल्हियूं यादि रखण जहिड़ियूं आहिनि। बुंड पियो आहे हिकिड़ो वॾो हिते 20 मन खां जो बुंड आहे, 20 मन थिए या 10 मन थिए, बुंड आहे हिकिड़ो वॾो। पोइ खणणो आहे त 5 माण्हू 8 माण्हू नथा खणी सघनि, पर शहर जा माण्हू चंद जेका खणनि सभई वज़न हथ हथ में ॾेई डोकियूं ॾेई खणी अलाए किथे ॾेई चलनि, आहे न। हे जेको मसइलो आहे ईअं आहे। अलाह जे फरमाबरदारीअ जो हिकिड़ो ॿार असांजो पियल आहे। जेकॾहिं हथ हथ में ॾेई सभई खणनि ईअं रिज़्क़ वही पवे, रजी पवे जेकर असां को बुंडो इहो। पर सभई न आहिनि, कंहिं नबीअ खयूं, कंहिं सालिह खयूं, कंहिं शहीद खयूं, कंहिं नेक खयूं, पोइ 2 माण्हू ज़ोर ॾिना पर पोइ ॼण खजी न सघियो पूरो ॻाल्हि नथो। हिन खे रुॻो तव्हां यकीन सम्झी वञो त घणी अथव त रिज़्क़ अलाह ताला जो ईअं आहे। बाक़ी कोई शख़्सी तरह सां उन्हनि खे नफ़ा पहुचंदा, बसि आम बैन अल-अक़वामी थी वञे कमु, इहो कुझु घटि आहे। हिननि माण्हुनि सभिनी गॾिजी खणी कयूं, अफ़गानिस्तान वारनि वरी जो गॾिजी कयूं त अलाह ताला जो इहो रिज़्क़ हारजी पिया उन्हनि ते। जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि इंसान जी ज़िंदगी लाइ, जेके बचाव जा औज़ार आहिनि इंसान जे हयाती जे महफ़ूज़ करण जे लाइ, या जेके ताक़त जूं शयूं आहिनि सभु हिननि जे मथां हारजी कयूं। खाधा पीता हारदा, पाणी भला, बाग वठी था कनि, फल जो हथ न आहे, ॾाढ़ो ॾिसो त हेॾे, कणकूं ॾिसो त हेॾे, असीं मेवा अजीब अजीब अफ़गानिस्तान हिन सॼो भरियल आहे अलाह जे रिज़्क़ ॾिसी अचे हेतिरे क़दुरु। हिकिड़ो अहिड़े ज़माने में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ 1500 वरनि खां बाद एॾो हिकिड़ो वॾो नतीजो निकितो आहे। सम्झ में आयो त नुस्ख़ो क़ुर जो सचो, जीअं तंहिं वक़्तु कमु कई तीअं हाणे कमु कई। गोरी हिकिड़ी थिए थी जेका 10 साल अॻे हूंदी गोरी पाकिस्तान जी, हाणे खाओ त ॿियो ते सूर लहे, हेॾे सूर लहे, अॻे बि रहंदो वञे। क़ुर शरीफ़ जे इस्तेमाल सां नफ़ो ज़ाॾो आहे जेको करे। हिते अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं इहे क़ाइमु कनि हा तौरात खे ऐं इंजील खे, या जेकी असां हुननि नाज़िल कयो आहे हुनखे, जेकर खाईंदा आहिनि मथां आसमान जे पासे खां, जेकर हेठां ज़मीन जे पासे खां, पर केतिरा माण्हू विचथरा आहिनि, हेॾे कमु हले थो विचथरो हले थो। कसीर मिनहुम साअ मा यामलून, केतिरा माण्हू जेके बुरा कमु कनि था त नुक़सान था कनि। बुरो कमु कबो त पोइ मूंखे जेकॾहिं नेक माण्हू कमु कनि था उन्हनि जो नेक कमु पोइ ॼणो इशाअत नथो करे, वधे नथो, कंहिं क़िस्म जी पंचर थी थो पए, पोइ पंचर थी थो पए, जेको थी थो वञे पोइ हवा हली थी वञे न, हीअं थी थो पए। अलाह फरमाए थो कसीर मिनहुम साअ मा यामलून, पर केतिरा माण्हू जेके बद कमु कनि था। हिकिड़े घर में हिकिड़ो शख़्स आहे भले भलो आहे, सालिह आहे, नेक आहे, इबादत करे थो, चङा लफ़्ज़ ॻाल्हाए थो, पर ॿिया वरी कंहिं माण्हुनि खे पंचर करे था छॾनि। हाणे छा कयूं? अॼुकल्ह में थोरी कई वई अचे पर पंचर कर थो वञे, ईअं त आहे। हे सभई गॾिजी न कमु कनि त वरी उन्हनि जे मुआशरे ते त अॼुकल्ह भलाई अचनि, ईअं थिए थो। पर बि ईअं न आहे त कोन एॾा कमु कनि उहे, जेको वॾो हुननि जो करे थो उहे एतिरा कमु कनि, ईअं न आहे। ध्यानु न कनि, जेको हुन ठाहियो आहे कमु हुनखे ध्यानु न कनि। उनमाल थो करे, ज़िक्र थो करे, अलाह जो नालो थो वठे, माण्हू सां चङो थो ॻाल्हाए, थियो ठहियो कमु, पर ॿिया माण्हू हुनखे सूए जा टुंग हणनि त पोइ ध्यानु थी पवंदो न। ॿिया रुॻो ईअं विच थरड़ा थी हलनि जो ध्यानु न कनि, रुॻो सिधी सी ख़ाली दिमाग़ पढ़नि, ॻाल्हि कंदो नंढे में जेकॾहिं वॾो अलाह जो नालो न वठनि त सुभाणे सुभाणे न पढ़नि, अलाह फरमाए थो त इहो काफ़ी आहे। पर साअ मा यामलून, बुछड़ा कमु करे ध्यानु था विझनि हुनजे कम खे बि। हाणे असांजो बुछड़ो कमनि जे करे, बुछड़ कमनि जे करे ॾाढो ध्यानु थो थिए। जेके चङा माण्हू कमु कनि था उहो त अलाह जे तरफ़ां भलायूं विचनि थियूं, पर बुछड़ा माण्हू बुछड़ा कमु करे ध्यानु था कनि। छा करे बदज़ुबानी, गिला, गंद, फहश, ज़िनाऊं, चोरियूं, राग, रूप, टीवियूं, सिनेमाऊं, छा कजे सही कहिड़ा न कहिड़ा नाला बुछड़ाइनि जा वेठा केतिरनि कोन था एतिरा। या इहो रसूल तूं हाणे कमु कर, ॻाल्हि इहा थी वई, हेॾो ठहे ठहे, कॾहिं पूरो कॾहिं अणपूरो, कॾहिं के माण्हू बुखिया के ॾुखिया, के ख़ुशि के कीअं ईअं थी पियो आहे। हाणे तूं कमु कर, हिन कम खे टाइप कर। या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिन रब्बिक,
हे रसूल तबलीग कर, दीन पहुचाए, माण्हू होतो वारो कमु कनि, मां उन जे इलाइक़े जेकी तोले नाज़िल थियो आहे, मेरे रब जे पासे खां तो ते नाज़िल थियो आहे, छो त माण्हुनि खे ॿुधाए, छिके ॿुधाए, लफ़्ज़ आहे। पर रसूल जो ॿुधाइण तमामु वॾो आहे। रसूल जे ॿुधाइण में ॿियो को बि फिक्र कोन हो, जेकी थियणो हुजे सो थिए, को धकु हणे त हणे, को विढ़े त विढ़े, को तीर हणे त हणे, कॾहिं ॾंद शइ थिए त परवाह न आहे, कॾहिं मथो भॼे त भॼे, रत लवालो थी वञे पई वहे, इन परवाह न आहे, कमु कबो। असां माण्हुनि में ईअं कोन्हे, जे असां माण्हुनि में ईअं कमु थिए जेको रसूल जो कमु आहे त पोइ त इहो अफ़गानिस्तान वारो कमु, सॼे मुल्क में क़ुर जो कमु, हुन कमु कयो। ॻाल्हि मंझबी साईं, ॻाल्हि मंझबी। असांजे मुल्क में बि ईअं आहे, जे माण्हू इतफ़ाक़ कनि सभई त जेकर हिकिड़े ॾींहुं क़ुर जो कानून असां वटि बची वञे, ॻाल्हि एतिरी अथव, ॿी कान्हे ॻाल्हि। नबी त क़ुर जो कानून आंदोसीं, अहिड़ी गंदी क़ौम में अचे दीन पर चई अलाए छा हारबो, अकलमंद त खणी विया हुननि में केतिरा ई, पर जहिड़ो सर्कश वेड़ा बदकमनि में फाथल, रागनि रूपनि में विञायल, बसि ॿ में वञनि वेड़ो, का ॻाल्हि हुन चङी बि ठीकु आहे न। असां वटि अलहमदुलिल्लाह अञा कापी त आहे, छो त नबीअ जो जेको अमल आहे, नबीअ जो किरदार आहे, नबीअ जो गुफ़्तार कापी तौर त असां वटि आहे न, त चवंदी हीअ फलाणी आहे, हीअ फलाणी आहे, जीअं हिकिड़ो हिसाब कयो हूंदा आहिनि, छोकिरे खे चइबो आहे बाबा कापी अथव कर, असां वटि आहे। हुन वटि इहो पुर हो, उन्हनि जे लाइ वधीक मुश्किल हुई, ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि ईअं ई मुश्किल हुई, जो माण्हू सम्झनि ई कोन छा कजे। रसूल बल्लिग़ मां हुनजे लाइ रसूल तूं तबलीग कर, रब खे जेको तुंहिंजे रब जे पासे खां आयो आहे। तबलीग जो हुकुम आहे। अमर ॿ टे क़िस्म थींदो आहे, हिकिड़ो अमर थींदो आहे त ज़रूरु करियो, ॿियो अमर थींदो आहे त भली करियो, टियों अमर थींदो आहे त कयो न कयो, कंहिंखे चइबो त ही कमु कर, इहो हिकिड़ो ज़रूरी हूंदो आहे, ॿियो त भली कर, ऐं टियों त करे न करे तुंहिंजी मर्ज़ी पर कर। टे क़िस्म अलाह ताला नबी साईं खे फरमाए थो अलाए कहिड़ो कमु करे, पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी, या करे न करे तुंहिंजी मर्ज़ी, या ज़रूरु करे, ख़बर नथी पए हिते। हेठो अचे थो जवाब में, इल्म तफ़अल, हे रसूल जेकॾहिं तो इहो कमु मुंहिंजो न कयो, मुंहिंजो चवणु न वरितो, पोइ तो ॼण तो पंहिंजी रिसालत खे ई न पहुचायो, रसूल जो फरीज़ो ई तो अदा न कयो। तंहिंजी माना त इहो कमु सख़्तु ज़रूरी हो नबीअ खे करणु। पहिरियों नंबर जेको हुकुम आहे, जेको चइबो आहे त अल अमर लिल वुजूब हुकुम हूंदो आहे वुजूब जे लाइ, उहो आहे सख़्तु हुकुम, न त रिसालत ई तो न पहुचाई। हालांकि जंहिंजे लाइ अलाह ताला हुनखे रसूल करे मोकिले, उहो रसूल जो कमु न करे त बाक़ी ॿियो कहिड़ो कमु कंदो, तंहिंखे ज़रूरु पहुचाए, हुन बि ईअं कयो पहुचाई। बाक़ी रहे सुवाल ते इहे माण्हू विढ़ंदा, जहिड़ो कंदा, तकलीफ़ ॾींदा, ज़ियान कंदा, पोइ छा कजे, नतीजो जो ख़राबु निकिरी पए, दीन जे कम में बि नतीजो ख़राबु निकिरंदो आहे। सो अलाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वला यासिमुका मिनन नास, तोखे कमु आहे करिणो, रिसालत जो पैगाम तोखे पहुचाइणो आहे, ऐं उहो कमु ज़रूरु करिणो आहे, ऐं माण्हू मुखालफ़त कंदा, विढ़ंदा, तकलीफ़ ॾींदा, असां तोखे महफ़ूज़ रखूं। हिननि माण्हुनि मंझां को बि ज़ियान कार अचे, तोखे नुक़सानु करे, तोखे शहीद करे ॾिजे, ऐं तुंहिंजे प्रोग्राम खे धकु लॻे ऐं पूरत न पवे, ईअं कोन थींदो। अलाह जो वाइदो रसूल सां त तुंहिंजे रिसालत जो कमु मां पूरो कराईंदुमि। बाक़ी ॿियनि माण्हुनि खे ईअं न आहे, छो त ॿिया रसूल त कोन्हनि खे जो हुननि जो प्रोग्राम रहियल हुजे। नबी असांखे ॾिनो कमु पूरो थी वियो, हाणे ॿिया माण्हू कमु कनि, अलाह जे पूरो कनि त संदन मर्ज़ी, जे विच में शहीद थियनि त संदन मर्ज़ी, जे न कमु कनि त संदन मर्ज़ी, अधु कमु कनि संदन मर्ज़ी, सॼो कमु संदन मर्ज़ी, बाक़ी ॿियनि ते अविरासत जंहिंखे जेको न थी तो मयार कान्हे। तंहिं करे रसूल जी हिफ़ाज़त अलाह तबारक व तआला अहिड़े तकलीफ़ुनि खां जंहिंजो नतीजो शहादत हुजे। बाक़ी शहीद रसूल जे फैज़ मंझि हासिल थियल आहिनि, ऐं शहीदनि खे अलाह तबारक व तआला हयाती बि ॾिनी आहे। ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात, जेको मरे हुनखे अलाह जे रस्ते में मरे हुजे त मुअल न चयोसि, साईं छा चयोसि, भले आया पर जीअर चयोसि, हाणे मरी वञे, नमाज़ जनाज़ी पढ़ूं, ज़ाल हुनजी वीचारे बेवा थी पए, ॿार हुनजा यतीम थियनि, अलाह फरमाए थो त इहो मुअल न चयोसि। तव्हां वटि ज़ाहिरी तरह सां इहो मुअल आहे, कानून भली लॻायोसीं इहे, पर मां वटि जीअरो आहे, साईं जीअरो आहे त पोइ खाधो पीतो हुयो, भले इंद
हिन त रब युदकुन, पर अलाह वटि हुनखे रिज़्क़ ऐं खाधो मिले थो, हयाती जा सभु सामान हुननि खे मिलनि था। इहो आहे। हाणे शहीद जो दर्जो जेको नबीअ जी ताबेदारी में हले थो, तंहिंजो अहिड़ो दर्जो आहे, पर जेको नबीअ जो उम्मती आहे ऐं नबी हुनजो सरदार आहे, उनजे लाइ त सभु टोकर साबित थिया न। नबी ज़िंदा बि चइबो ऐं नबी खे मुअल बि न चइबो, ऐं साईं नबीअ खे रिज़्क बि मिले थो ऐं नबी ख़ुशि बि आहे। सभु जेके पंहिंजे नफ़्स जा हक़ आहिनि जीअं शहीद खे मिलनि था तीअं नबीअ खे मिलनि था। उनखे मोह बि न चइजे, छो त अलाह ताला जीअं शहीद खे जिन चए थो त मोह न करो, नबीअ खे करिबो। बाक़ी नमाज़ जनाज़े जी बि थी, सभु ॻाल्हियूं थियूं, पर अञा वधीक शहीद जी घरवारी शादी कराए सघबी, नबीअ जी जेकी घरवारी हुनसे असां सभिनी जो अमल हूं, तंहिं करे उहा कंहिं सां शादी बि न थींदी। कीअं बि थी पियो, माउ सां बि शादी कंदो आहे, उनजे लाइ ख़ुशि थी आहे। हिन लाइ काफ़िरनि खे हिदायत न थींदी, काफ़िर इहा ॻाल्हि सम्झंदा ई कोन। अजाया झेड़ा कंदा, झगड़ा कंदा, कॾहिं मुस्लमाननि खे काफ़िर कोठींदा, कॾहिं काफ़िरनि खे मुस्लमान चवंदा, बेदीननि खे दीनदार चवंदा, दीनदारनि खे बेदीन चवंदा, कॾहिं हक़ वारनि सां हिमायत जे बजाए ज़िद कंदा। इहे त काफ़िरनि खे मां पियो वञे, छो त हीअ दुनिया कुफर ऐं इस्लाम जो दंगल आहे, हिकिड़ो हिते मैदान आहे, कुफर ऐं इस्लाम जो झगड़ो आहे हिते, उहो न। खुलिया अहल किताब, हाणे चयो चए अहल किताब लस्तुम अला शइ, तव्हां कंहिं ॻाल्हि ते कोन आहियो, कुझु बि कोन्हे तव्हांजे लाइ, असुल कुझु कोन्हे। सोने तव्हां तौरात अथव, इंजील अथव, बाक़ी तौरात इंजील खां पोइ जेकॾहिं तव्हां इन तौरात इंजील ते अमल करियो न, पोइ न कुझु थींदो। तौरात तव्हांखे चए थो त इंजील खे मञो, इंजील तौरात ॿई गॾिजी चवनि था त क़ुर खे मञो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो याती मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां बाद नबी ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो, त हुनजे ताबेदार हुजो। तौरात इंजील खे तव्हां कढ हलो, हुनजे चवण ते हलो, पोइ तव्हां कामयाबु थींदव, न त टको बि न लॻो। सारी दुनिया जा इंसान ज़ात अलाह ताला वटि पाई बि न लहनि जेकॾहिं क़ुर खे न मञो। इहो मसइलो आहे। जेके रब जे तरफ़ां आयो हुनखे मञो, उहो आहे क़ुर। केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जो पंहिंजी कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि, सरकशी कंदा आहिनि, अलाह सां सरकशी, कुफुर कंदा आहिनि, अलाह जो कुफुर। माण्हू केतिरा ज़ोर ॾेई पंहिंजा गंदा कम मञाईंदा आहिनि। फला काफ़िर न पियो तो अफ़सोस न कर, काफ़िर क़ौम ते कहिड़ो अफ़सोस आहे, कुफर ते को अफ़सोस कोन्हे, छो त कुफर जो खातो ॿियो आहे, मोमिन जो खातो ॿियो आहे। जेके मञनि था तोखे उहे तुंहिंजे खातेदार आहिनि, थोरा वास्तो थियनि, जेके नथा मञनि उहे ॿिए पासे अबू जहल जा खातेदार आहिनि। तंहिं करे हर कंहिंजो पंहिंजो रस्तो आहे, जेको रस्तो कुल यामल अला शाकिर थी, हर हिकिड़ो पंहिंजे दौर ते कमु कंदो। रब्बुकुम आलम बिमन हुव अहदा सबीला, हिदायत वारनि खे अलाह ॼाणे थो, हिदायत वारो हिदायत ते हलंदो, काफ़िर कुफर ते हलंदो, हर को पंहिंजे दौलत जे घर ते हलंदो। तंहिं करे तूं छा कमु कर गुरू। إن الذين آمنوا والذين هادوا والصابئون والصابئون والنصارى من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلا خوف عليهم ولا هم يحزنون। जेके यहूदी थिया, ॿिया साबी सितारनि जा पुजारी आहे, अॻ में हुननि जो मज़हब उन सवाल थो रखे, छो त सिज जी पुॼाई कंदा आहिनि। ऐं ॿिया नसारा तौरत वारा, ॿिया जेके हिते हाणे ईमान आंदो अथनि, मना मन बिलाही अलाह, पोइ अमल सालिया कनि, सचा थी हलनि, फला ख़ौफ़ न ख़ौफ़ न के ॾुख, छो त रिज़्क बि मथां आसमान में अचे, ज़मीन हुनखे उगाए ऐं गॾिजी पोइ वॾी ख़िदमत कनि, कहिड़ी परवाह, मथी ॻाल्हि साॻी मोटी आई। तंहिं करे तव्हांखे जेकर ख़ुशि ज़िंदगी गुज़ारणी आहे त फर्म बरदारी खे चिंबड़ी पओ। जॾहिं बेफ़र्मानी खे चिंबड़ो था ऐं ॾुखियो ॾींहुं बि ॾिठो अथव त कॾहिं हिकिड़ो दफ़ो फर्म बरदारी करियो छा, कॾहिं माण्हू ज़ारा जो ॾुख वरी भरींदो आहे, ॾिसो त छा थो थिए। कीअं ॻाल्हि आहे, नेकी करे माण्हू पोइ जे ॾुखी थी लॻे त हाली कमड़ी करे विझे, पोइ जेकॾहिं कोई ज़ान नज़र अचेसि त पोइ कॾहिं हुजत करे, न त कीअं ई आहे। सुधा आहे त अलाह तबारक तव्हांखे असांखे पंहिंजो फर्माबरदार बणाए, हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांखे नेकी अता करे। आख़िर दुआ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।